मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का हिन प्लेनेट अर्थ ते कोई भी ज़्यादा सखी न आहे। हे अल्लाह जे नबी जो मामूल हूंदो त अमा आशा रज़ी अल्लाह ताला अनहा ऐं बाज़ अल्लाह जे नबी जूं ॿियूं घर वारियूं उन जो त असां नोट कंदियूंसीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कॾहिं बि को माल ईंदो न घर में, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खणी ईंदा न, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आराम न ईंदो हुयो घर में जेसि ताईं इहो माल खपी न वञे, इहो माल ख़तमु न थी वञे। त ईअं अमा आशा रज़ी अल्लाह ताला अनहा खां रिवायत आहे त अल्लाह जे नबी वटि हिकु मरतबा तमामु वॾो माल आयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बिल्कुलु आराम न पियो अचे। त अल्लाह जे नबी बिलाल खे हुकुम ॾिनो त जेके मिसकिननि खे वठी अचो, ऐं मिसकिन ईंदा रहिया ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माल उहो ॾींदा रहिया। हथा की एतिरो जो मामिलो थियो त सॼो माल साहिबनि चयो जॾहिं ख़तमु थी वियो पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिस्मिल्लाह करे घर में वञी करे वेठा ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर खां ॿाहिरि न पिया निकिरनि। ऐं असां छा चवंदा आहियूं त 2 करोड़ अञा बि घर में पिया हुजनि ऐं 3 करोड़ बि मथां अचे त हे पैसे जी हवस जेकी आहे न उहो ज़िंदगी में बि ख़तमु न थींदी। ऐं अमा आशा रज़ी अल्लाह ताला अनहा हाणे ॾिसो नबी जीअं सही आहे न त नबी जो घर असरु जेको आहे घर में ॾिसो वरी ईअं ई अमा आशा रज़ी अल्लाह ताला अनहा वटि बि हिकु मरतबा माल आयो त अमा आशा रज़ी अल्लाह ताला अनहा पंहिंजी जेको बानी खे हुकुम ॾिनो वञी करे जेके औरतूं आहिनि त उन्हनि खे वठी अचु ऐं जंहिं शयुनि जी उनखे ज़रूरत आहे न अची करे मुंहिंजे घर मां इहो शयूं खणी वञनि। यानी पैसा हुया, दीनार हुया, दरम हुया ऐं खजूर हुया। पोइ हलंदे करे सुबुह सां अमा आशा रज़ी अल्लाह ताला अनहा जी सखावत शुरू थी ऐं शाम जो अची करे टाइम थियो असर नमाज़ ताईं अमा आशा रज़ी अल्लाह ताला अनहा सखावत कंदी रही ऐं माल असर नमाज़ टाइम मुकमल माल ख़तमु थी वियो, बिल्कुलु घर में कुझु बि न ॿधो। ऐं इन ॾींहुं अमा आशा रज़ी अल्लाह ताला अनहा खे रोज़ो बि हुयो। ऐं पोइ अमा आशा रज़ी अल्लाह ताला अनहा फरमाए त अॼु जेकॾहिं को गोश्त वग़ैरह हुजे त खाऊं आहे, यानी कंहिंखे बानी खे चइबी त बानी चयो त साईं चए एतिरो सारो माल घर में जॾहिं पियो हुयो त उन मां तव्हां हिकु धर्म कढो आहे त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी आहे। हिकिड़ो धर्म कढी करे गोश्त घुरायूं ऐं रोज़े सां इफ़्तारी कयूं आहे त अमा आशा रज़ी अल्लाह ताला अनहा फरमाए त इहे शयूं जेको आहे न असांजे मथां सदके जो माल असांजे मथां हराम आहे। ऐं अल्लाह जे नबी पाण सदको न खणंदा हुया। हे नबी जी क्वालिटी आहे, हे नबी जी पहचान आहे। सलमान फारसी जंहिं टाइम नओं इस्लाम खणी आयो न त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईअं पहचान सुञा अथई न, अल्लाह जे नबी ईअं सुञा अथई। पोइ यहूदियुनि ॿुधायो न तौरात जे अंदरि यहूदियुनि ॿुधायो त आख़िरी ज़मान पैगम्बर ईंदो उन मुल्क जे अंदरि ईंदो जंहिं मुल्क जे अंदरि खजूर जा वण ज़्यादा हुजनि ऐं ॿिए नंबर ते उन नबी खे जेको आहे तव्हां सदको ॾींदव सदको न वठंदो ऐं 3 नंबर ते उन नबी खे हदियो ॾींदव उहो हदियो खणी करे पाण बि खाईंदो ऐं ग़रीबनि खे बि खाराईंदो। हे कंहिं यहूदियुनि ॿुधायो तौरात जे अंदरि हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अलामत नोट थियल हुई त सलमान फारसी ईअं आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु मरतबे अची करे साईं हे हदियो हे चए हे सदको आहे त सदके जो लफ़्ज़ जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधंदा हुआ न त पोइ ग़रीबनि खे ॾेई छॾींदा हितां वञी करे खाओ। ॿिए मरतबे ॾिठी त हाणे जेको अल्लाह जे नबी खे वरी चई साईं हे सदको न हे हदियो आहे, यानी हदियो छा चइबो आहे तोहफ़े खे चइबो आहे कि साईं तव्हांजे लाइ तोहफ़ो आहे, ख़ासि तव्हांजे लाइ आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मां पाण बि खाधा ऐं अहिड़ी तरह साहिबनि खे ॾेई छॾियईं बकायो खजूर। पोइ सलमान फारसी जो त वाक़ई हे आख़िरी ज़मान नबी आहे जंहिंजे अंदरि इहे जेको क्वालिटियूं आहिनि। हिकु मरतबे इमाम हसन हुसैन नंढा हुया, बिल्कुलु 4-5 साल 6 साल उमिरि हुई इमाम हसन हुसैन जी। पोइ इमाम हसन या इमाम हुसैन आहे, ॿिनि भाइरनि में हिकिड़ो ई आहे। ईअं सदके जो माल आयो, सदके जो माल जीअं जो आयो त पोइ इमाम हसन चए थो उन सदके माल मां हिकिड़ी खजूर कढी ऐं वात में विधुमि। अल्लाह जे नबी खे जॾहिं इन शइ जो इल्मु थियो त अल्लाह जे नबी हाणे ॾिसो 4 साल जो नंढड़ो आहे, शरीयत इन जे मथां मुख़लिफ़ न आहे न, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया जे अंदरि आदिल जेको आहे इंसान आहिनि ऐं जंहिं अदुल सेखारियो आहे जंहिंजे ज़रिए सां पूरी काइनात मिंटे में अदुल आहे। अल्लाह जे नबी उहा खजूर इमाम हसन हुसैन नंढा आहिनि 5-6 साल उमिरि आहे, उन मां उहा अल्लाह जे नबी खजूर कढी करे ऐं ॿार खे छॾी। साहिबनि जो इहो मंदरु साहिबनि जो असां इसरार कयोसीं यार सो नंढो ॿार हुयो। पोइ अल्लाह जे नबी फरमायो असां अहले बैत ते असां सैयदनि जे मथां ऐं मां नबी जे मथां अल्लाह ताला सदके खे हराम कयो आहे। हा असांखे हदियो मिलंदो असां उहो खाईंदा आहियूं, बाक़ी सदको बिल्कुलु जेको असांखे न मिलंदो आहे असां उनखे हथ बि न विझंदासीं। सदको हिन ग़रीबनि जे लाइ आहे। हिकु जेको आहे सदको नबियुनि ते मथां हराम उहो न खाईंदा ऐं ॿिए नंबर ते सदको मालदारनि ते बि हराम। सदके जो माल हाणे सदके जो माल
अॼुकल्ह ढोई जेको आहे उहो पैसे वारा था वञनि सदके जो माल। यार फंड ॾिसो, फंड बि त सदके जो माल आहे न, ॿियो छा, फंड बि सदके जो माल आहे। त इहो केरु खणी वेंदो आहे? असांजा वॾेरा खणी वेंदा आहिनि न पंहिंजे घरनि में। ऐं पोइ असांखे जेकॾहिं असांजे मथां थोरो बि एहसान कयूं, थोरो बि असांजे मथां रहम कयूं, त हिकिड़ो बाचको असांखे पोइ उछले ॾींदा, तव्हां खणी वञो। हालांकि हे वॾेरनि जे मथां हराम आहे। हे खाईंदा पंहिंजे पेट में छा था विझनि, टांडा था विझनि। सदके जो माल जेको पैसे वारो आहे, मालदार आहे, उनजे मथां बिल्कुलु हराम आहे, उहो न खाए, परे करे हिन खां।